में कारे इल्ज़ाम हेठि आयल नारी पाक किताब ते साख ॾियण बावजूद मासूम बछड़े आॾो क़त्ल कई पई। 3 ॿारनि जी माउ इरम जो कातिल को ॿियो न पर संदसि ई सॻो भाउ आहे। ही अफ़सोसनाक वाक़ियो बी सेक्शन थाणे जी हद मिल कॉलोनी में पेश आयो, जिते जवाबदार वज़ीर उर्फ जानी जामरी मुबैना तौर फायरिंग करे पंहिंजी भेण ऐं 3 ॿारनि जी माउ इरम ज़ाल अहमद अली जामरी खे क़त्ल कयो। मक़तूला जो मुड़ुसु अहमद अली जामरी ॿुधाए थो त हू कम सां ॿाहिरि वियल हो। जवाबदार वज़ीर उर्फ जानी ऐं आमिर भित टपे संदसि घर में दाख़िल थिया ऐं फायरिंग करे संदसि घरवारी इरम जामरी खे क़त्ल कयो। मक़तूला जे मुड़ुसु मूजिबि जवाबदार वज़ीर उर्फ जानी इरम जो भाउ ऐं आमिर जामरी मारोट आहे, जेके खेनि धमकियूं ॾींदा रहंदा हुआ। हू ॿुधाए थो त संदसि घरवारी कारे इल्ज़ाम लॻण बाद पाक किताब ते साख ॾिनी हुई, जंहिं बाद हुन समूरनि मामलनि खे ख़तम करे छॾियो हो। पर नारी जो भाउ जानी चवंदो हो त हू इरम खे मारींदो ऐं अॼु खेसि मासूम पुट आॾो क़त्ल करे फरार थी वियो। ही वाक़ियो को अकेलो वाक़ियो नाहे, रुॻो ख़ैरपुर ज़िले में गुज़िरियल 4 महीननि दौरान घटि में घटि 4 औरतूं कारे जे इल्ज़ाम हेठि क़त्ल थी चुकियूं आहिनि। टंडो मस्ती में रुबीना चांडियो खे माण्हुनि जी मौजूदगी में क़त्ल कयो वियो। बहारो थाणे जी हद में शादीशुदा औरत नसीम बारेजो खे संदसि सौट क़त्ल कयो। कचे वारे इलाइक़े फलो में सवेरा शंभाणी खे क़त्ल कयो वियो ऐं हाणे मिल कॉलोनी में इरम जामरी पंहिंजे ई भाउ जे हथां मारिजी वई। जेतोणीकि इन्हनि केसिस में कुझु जवाबदार गिरफ़्तार थी चुका आहिनि ऐं अदालतुनि में केस हली रहिया आहिनि, पर तंहिं हूंदे अहिड़नि वाक़ियनि में घटिताई नज़र नथी अचे। इहो ज़ाहिर करे थो त रुॻो गिरफ़्तारियूं काफ़ी न आहिनि, पर कारे जहिड़ी कुदी रस्म जे ख़ात्मे कानून ते सख़्ती सां अमल दरामद, तेज़ इंसाफ़ ऐं समाजी सुजागी जी भी सख़्त ज़रूरत आहे। की कोई इतला नहीं है, कहीं पे कोई जरगा वगैरह नहीं हुआ। ये एक लड़की जो रुबीना खालदा, जिसको रुबीना भी बोल रहे हैं और खालदा भी, वो अपनी पसंद से जो शादी जिसने की थी, अपने ही रिलेटिव थे, सद्दाम उस लड़के का नाम है। फिर उन्होंने वो लड़की वापस की और जो घर वाले हैं उन्होंने रात को गांव जो बेटो चांडियो है वहाँ पे ये काम किया है। बहुत गलत काम किया है और कानून और जो हमारी रिवायतें हैं, सिंध की रिवायत, इसकी बिल्कुल इजाज़त नहीं देती। और उसी वक्त जैसे ही हमें पता लगा, हमने, क्योंकि ये रिलेटिव थे, तो हमने ये भी गुंजाइश नहीं छोड़ी कि हमने उनको कंप्लेनेंट हमने इसलिए नहीं बनाया कि ये ना आए, और कंप्लेनेंट भी खुद ही रिलेटिव ही थे, तो वो भाग गए थे। और जो मेन अक्यूज्ड हैं विद वेपन ऑफ ऑफेंस, वो अरेस्ट हुए हैं और पिस्टल भी जिससे फायरिंग हुई है, और जो 2 बंदे वीडियो में नजर आ रहे हैं वो पहले दिन ही हमने सिंध में औरतुनि ख़िलाफ़ वधंदड़ तशद्दुद हाणे रुॻो कानूनी न पर समाजी हंगामी सूरतहाल इख्तियार करे चुको आहे। सवाल इहो आहे त आख़िर केतिरियूं औरतूं अञा पंहिंजे ई घरनि में क़त्ल थींदियूं रहंदियूं ऐं कॾहिं अहिड़ो माहौल पैदा थींदो जिते कंहिं बि औरत जी ज़िंदगी इल्ज़ाम, शक या रिवायत जी बुनियाद ते न पर कानून जे तहफ़्फ़ुज़ हेठि महफ़ूज़ हुजे।